नाज़रीन, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सिंध हुकूमत जे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे ऐं कराची ऐं हैदराबाद डिवीज़ननि में मकानी चूंडूं 15 जनवरी ते ई कराइण जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। सिंध सरकार जे फ़ैसिले ऐं हाणे वरी इलेक्शन कमीशन जे नए हुकुम सबबि चूंडुनि जो कहिड़ो मंज़रनामो बीहंदो, उन हवाले सां तज्ज़िये लाइ असां राब्तो कयो आहे SS न्यूज़ जे डायरेक्टर करंट अफेयर्स अशोक शर्मा सां। अशोक साहब, मकानी चूंडुनि जे हवाले सां हाणे नई सूरत-हाल खे कीअं था ॾिसो? जी आयशा, सिंध में मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले में कराची ऐं हैदराबाद डिवीज़ननि में जेको चूंडुनि जो शेड्यूल जारी थियल हो, उन हवाले सां कल्ह सूरत हाल तब्दील थी वई हुई ऐं सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां इहो ऐलान साम्हूं आयो हो त MQM सां हलंदड़ ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में ऐं उन्हनि जे मुतालबे ते सिंध गवर्नमेंट इहो कंसीडर कयो ऐं कराची डिवीज़न जे 7 ज़िलनि में ऐं उनखां अलावा हैदराबाद डिवीज़न जे दादू ज़िले में जेका बल्दियाती चूंड रिथियल हुई 15 जनवरी ते उनखे मुलतवी कयो वियो हो। बाक़ी हैदराबाद डिवीज़न जा जेके ॿिया ज़िला आहिनि, जंहिंमें मटियारी, टंडो अलायार, टंडो मोहम्मद खान, बदीन, सुजावल, ठटरो, जामशोरो, उन्हनि ज़िलनि में 15 जनवरी ते ई पोलिंग कराइण जो फ़ैसिलो कयो वियो हो। उन हवाले सां जीअं ई इहो ऐलान थियो हो त गुज़िरियल राति इन्हनि ज़िलनि में चूंड सरगर्मियूं जेके आहिनि उहे मुलतवी थी वियूं हुयूं, जहिड़ो कर ऐं इलेक्शन ऑफिसूं हैदराबाद कराची में बंदि थी वियूं, उम्मीदवार जेके आहिनि उहे रिलैक्स थी विया हुआ ऐं वोटरनि जे लाइ जेको वर्क हली पे उहा बि सम्झो त मुलतवी थी वई। पर अॼु इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो इस्लामाबाद में जेको इजलास थियो आहे, उन में वरी नओं ऐलान साम्हूं आयो आहे ऐं इलेक्शन कमीशन सिंध हुकूमत जे गुज़िरियल ॾींहं वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे ऐं इलेक्शन कमीशन जेको आहे उन ॿिए मरहले में जेके मकानी चूंडूं आहिनि उन्हनि जी जेका 15 जनवरी रखियल आहे पोलिंग डे, उन खे ई बरक़रार रखियो आहे। तव्हांखे ॿुधायूं त इलेक्शन कमीशन सिंध हुकूमत जे कयल फ़ैसिले ते कावड़ जो इज़हार बि कयो आहे ऐं बार बार जेको इलेक्शन मुलतवी थिए पई इन अमल खे अणवणंदड़ करार ॾिनो आहे। गॾोगॾु घरू खाते खे इहा हिदायत कई आहे त जेके बि कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में इंतिहाई हसास करार ॾिनल पोलिंगूं आहिनि, उन्हनि ते फ़ौज ऐं रेंजर्स जी मुक़ररी खे यकीनी बणायो वञे। हाणे इन सॼी सूरत हाल में हिकिड़ी कंफ्यूजन ऐं मुंझारो पैदा थी वियो आहे, छाकाणि त बार बार चूंडूं मुलतवी थियण जे करे हिकिड़ो त उम्मीदवार बि परेशान हुया जिन खे हिन चूंड मुहिम ते बार बार ख़र्चु करिणो पियो पए। ॿियो त वरी जेके मुल्की मुआशी हालतूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें वोटर या आम माण्हू चइजे उहे पाण परेशान आहिनि, उहे माण्हुनि खे अटे जे लाइ परेशानी आहे। माण्हुनि खे जेके त बेनज़ीर इनकम सपोर्ट जे लाइ तव्हां ॾिसो त औरतुनि जी लाइनूं लॻियूं पियूं आहिनि बैंकुनि ते। सो इलेक्शन जो माहौल जुड़ंदे नज़र ई कोन पियो आयो। उन बावजूदि चूंडुनि जो ऐलान थियो त कुझु माण्हुनि जेके आहिनि सरगर्मियूं ॾेखारियूं। हाणे इलेक्शन कमीशन जो जेको फ़ैसिलो आयो आहे उनखां पोइ वरी बि कंफ्यूजन मौजूदु आहे, ख़ासि तौर ते कराची ऐं हैदराबाद में जिते MQM जो वोट बैंक आहे। उते MQM जंहिं अंदाज़ में जंहिं मूड में नज़र अचे पई त लॻे थो त जेके चूंडूं आहिनि उहे उन तरीक़े सां न थी सघंदियूं। हैदराबाद जी जेकॾहिं असां तव्हांखे सूरत हाल ॿुधायूं त हिते चूंड मुलतवी थियण जे ऐलान खां पोइ पीपुल्स पार्टी जा जेके उम्मीदवार हुया उहे बि रिलैक्स नज़र आया ऐं MQM जा जेके उम्मीदवार हुया उहे बि ख़ुशि नज़र आया। त हाणे वरी जीअं ई इलेक्शन कमीशन जो ऐलान साम्हूं आयो आहे त वरी हिकिड़ी किराए पैदा थी वई आहे। वरी उम्मीदवार हिक ॿिए सां राब्ता पिया कनि, सियासी पार्टियूं जेके आहिनि उहे पंहिंजे उम्मीदवारनि सां राब्ता पियूं कनि, उम्मीदवार वरी वोटरनि सां ऐं जेको हुननि जी टीम आहे उन्हनि सां राब्ता पिया कनि। वरी जेके पोस्टर ऐं बैनर खणी ऐं कैंपनि ते ऑफिसनि ते पुॼाइण जो सिलसिलो शुरू थींदे नज़र अचे थो। त इन में जेके आम माण्हू आहिनि या वोटर आहिनि उन्हनि जी अदम दिलचस्पी जेका आहे उहा सम्झां थो त वधीक थींदी, छाकाणि त बार बार इन क़िस्म जी प्रैक्टिस जे करे जेको आम वोटर आहे उहो अॻे ई परेशान आहे, कंफ्यूज़ आहे, उन खे वरी हिन क़िस्म जो जेको अमल आहे उहो वेतर बेज़ार करे पियो। ॿी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायूं त जेके इलेक्शन कमीशन जे तरफ़ां रिटर्निंग ऑफिसर मुक़ररु थियल आहिनि उहे बि हिन ऐलान जे करे उन्हनि जूं ऑफिसूं बि बंदि हुयूं ऐं हाणे उन्हनि खे जेको पोलिंग जे लाइ मटीरियल अचिणो आहे, जेका स्टेशनरी अचणी आहे,
उन्हनि जी जेका रसद आहे या उन जे पहुचाइण जो तरीक़ेकार आहे, ट्रांसपोर्टेशन जो जेको बंदोबस्तु आहे, इहो सॼो मामिलो रुकियल हुयो ऐं जेके प्री इलेक्शन सिनेरियो हुयो उहो ई जुड़ंदे नज़र कोन आयो। त हाणे जेको इलेक्शन कंडक्ट करिणो आहे, ख़ुदि इहो जेको अमल आहे उहो बि काफ़ी सवालिया बणिजी वियो आहे। ख़ुदि जेके पोलिंग स्टाफ मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंमें सरकारी मुलाज़िम आहिनि, उन्हनि जी ड्यूटियूं लॻायूं वयूं आहिनि, उहे बि इलेक्शन मुलतवी थियण वारे ऐलान जे करे पंहिंजे पंहिंजे कमकार में या हिकिड़े शेड्यूल सां अलॻि हुया। हाणे वरी उहे हंगामी बुनियादनि ते पंहिंजे पोलिंगनि ते पहुचनि, उहे पंहिंजो सामान खणनि। त इहा सॼी जेका सूरत हाल आहे अञा ताईं इंतिहाई मुंझाईंदड़ आहे। ऐं जेकॾहिं इन सॼी सूरत हाल बावजूदि बि पोलिंग 15 जनवरी ते थी वञे त उते बि काफ़ी असांखे जेके अणवणंदड़ सूरत हाल नज़र अचण जो ख़दशो आहे। किथे पोलिंग स्टेशनूं क़ाइमु ई न थींदियूं, किथे स्टाफ पहुचंदो त किथे वरी जेको पोलिंग जो सामान आहे उहो न पहुची सघंदो ऐं वोटिंग जो जेको टर्न आउट आहे उहो इंतिहाई घटि अचण जो हिकिड़ो ख़दशो आहे। तंहिं करे जेकॾहिं हिन माहौल में चूंडूं थियनि बि थियूं त उन जो बि को ख़ातिर ख़ा नतीजो साम्हूं न ईंदो। जी अशोक साहब, अव्हां जी मेहरबानी।